जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 7 ऑगस्ट 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास अधिक मास में कृष्ण पक्ष जी सप्तमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। अगर स्थान परिवर्तन करणो हुजे त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो ऐं स्वास्थ्य बि उन्हनि जो सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, पर हुननि खे अॼु कोई बि नओ इन्वेस्टमेंट या वॾो इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं तव्हां जो सुठो ई गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु विजय ऐं सफलता जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते हुननि खे कोई न कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी, हुन में हुननि खे सक्सेस जी बि प्राप्ति थींदी। अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति, धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ऐं शांत रखी करे अॼु जो ॾींहुं हलाइणो आहे त बहितर रहंदो। स्वास्थ्य हुननि जो ठीकु रहंदो। कार्यस्थल ते ॾींहुं हुननि जे लाइ साधारण रहंदो। अॼु भगवान गणेश जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर वारनि सां, ख़ासि करे पंहिंजे जीवन साथी सां कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे, त हुननि खे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त अपमान थियण जो बि आशंका आहे। स्वास्थ्य तव्हां जो ठीकु रहंदो। कार्यस्थल ते बि ॾींहुं तव्हां जो सुठो गुज़रंदो। धन प्राप्ति थी सघे। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु थोरो टाइम पंहिंजे संतान पक्ष सां गुज़ारण हुननि जो मन तमामु ख़ुशि रखंदो, त ॾींहुं सुठो गुज़रंदो। धन जी प्राप्ति थी सघे। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में ऐं पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। हुननि खे कोई बि वॾो इन्वेस्टमेंट अॼु अवॉइड करणु खपे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हां जो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि जो भय सताए थो सघे। आकस्मिक घटना जो बि कोई सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो ऑरा ऐं दिमाग़ तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु भगवान शिव जी उपासना करणु खपे ऐं घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र, जेको ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकम बंधनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात्, इहो चई करे 4 दफ़ा निकिरंदा त तव्हां जो ॾींहुं सुठो गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि जो अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स जो, एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति थी सघे, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या तकलीफ़ थी सघे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे जीवन साथी जो पूरो साथ मिलंदो। घर में ऐं पंहिंजे कार्यस्थल ते हुननि खे माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। अॼु कोई ना कोई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। अॼु स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो।
कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। उन्हनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी भी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं पंहिंजे ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। कर्ज मुक्ति उपाय त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं। अगर तव्हांजो जीवन कर्जनि सां भरियल आहे या कर्जनि सां मुक्ति नथा पाए सघो, हुन जे लाइ हिकिड़ो उपाय। अगर तव्हां चाहियो था कि कर्ज तव्हांजा चुकिजी वञनि ऐं कोई ना कोई रस्तो तव्हांखे मिले कि तव्हांजो कर्जनि सां छुटकारो थी वञे, हुन जे लाइ तव्हांखे रोज़ सुबुह जो उथी करे सनानु इत्यादि करे भगवान गणेश जी हिकिड़ी मूर्ति तव्हांजे घर में जेका हूंदी उन्हनि खे सनानु कराइणु खपे। रोज़ हुननि खे कुमकुम जो या केसर जो तिलक लॻाइणु खपे। हुननि जे मथां चांवर चाढ़णु खपनि ऐं गुल चाढ़णु खपनि ऐं हुन खां पोइ 11 दफ़ा हिकु ॾींहं में ऋण मोचन महागणपति स्तोत्र जेको आहे उहो तव्हांखे पढ़णु खपे। अगरि पढ़ण में तकलीफ़ हूंदी त घटि में घटि 11 दफ़ा तव्हांखे उहो रोज़ ॿुधणु खपे। ऐं अगरि इहो न करे सघो त गणपति पूजा खां पोइ घटि में घटि 7 दफ़ा तव्हांखे हनुमान चालीसा जो श्रद्धा ऐं विश्वास रखी करे पढ़णु खपे त तव्हांखे जल्द सां जल्द कर्ज तव्हांजो चुकिजी वेंदो ऐं कर्ज सां तव्हांखे मुक्ति थी वेंदी। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे पंकज जी जो, जेके लखनऊ उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हिननि जो सवाल आहे कि हुननि जे कम में हुननि खे जाम तकलीफ़ थी अचे ऐं काई ना काई बाधाऊं अचनि थियूं। त पंकज जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांजो समय ठीक हली रहियो आहे। तव्हांखे काई बि चिंता करण जी ज़रूरत न आहे। अगरि तव्हां केतु जा उपाय नित्य करण लॻंदा त तव्हांजी सभु बाधाऊं दूर थी वेंदियूं ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।